टंडो जान मोहम्मद शहर जे मसइलनि बाबति अहम सब डिपार्टमेंटल इजलास। टंडो जान मोहम्मद खां गुलाब खासकेली जी रिपोर्ट मुताबिक़ कमिश्नर मीरपुर ख़ास जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी अख्तर लिशारी टाउन कमेटी टंडो जान मोहम्मद जे चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद जी गॾियल सदारत हेठि टाउन कमेटी ऑफिस में हिकु अहम सब डिपार्टमेंटल मीटिंग मुनक़द थी। इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जा सरबराह चूंडियल नुमाइंदा वॾे अंग में शिरकत कई। इजलास में पब्लिक हेल्थ, इरिगेशन, LBOD, प्रिवेंशन, हाईवे समेत ॿियनि खातनि जा हेड ऑफ डिपार्टमेंट मौजूद हुआ। मीटिंग दौरान शहर जी सफ़ाई सुथराई, साफ़ पीअण जे पाणी जी फ़राहमी, नेकाल जे निज़ाम, रोडनि जी मरमत ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। वाटर सप्लाई फेज़ 2 ते बि ख़ासि गौर वीचार कयो वियो ऐं लाॻापियल खाते खे फ़ौरी अमली क़दम खणण लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं। ख़ुसूसी मेहमान तौर काज़ी फैज़ुल्लाह सांद शिरकत कई, जॾहिं टाउन कमेटी अमले समेत वाइस चेयरमैन शहज़ाद हुसैन आराइन, TO आफ्ताब अहमद शेख, अयाज़ चंग, काज़ी रज़ा मोहम्मद सांद, डॉक्टर तीन मोहम्मद सांद, तसवर हुसैन लिगारी, अयाज़ सलमानी, मीर परवेज़ अहमद तालपुर, ज़ुल्फ़कार बचीर ऐं ॿियनि बि शिरकत कई। असिस्टेंट कमिश्नर अख्तर लाशारी ऐं चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद ख़िताब कंदे चयो, शहरवासियुनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु सभिनी खातनि जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। हिननि वाज़िह कयो त कंहिं खाते जी ग़फ़लत या लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। शहर जी बहितरी लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। रिपोर्ट गुलाब खासकेली, टंडो जान मोहम्मद, सोशल मीडिया सेंटर, सिंध।